नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़्लिलहु फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहु लहाफ़िज़ून क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र व नुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना नबियुल उम्मियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जलसे के काफ़ी वक्त थियो ता उलमा इकरामन जा तफ़सीली बयान ॿुधाइन। दुआ है त जेको उलमा इकरामन बयान कयो आहे अल्लाह तबारक व तआला ता असां समूरन खे उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। थोड़ी देर पहिरियों तव्हांजे साम्हूं तुलबा इकराम जी दस्तारबंदी थी। उन्हनि हिन क़ुरान शरीफ़ के सीने में जगह ॾिनी। दुआ है त अल्लाह तबारक व तआला तहां असांखे भी तौफ़ीक़ ॾे जो असां पंहिंजे बचड़नि खे क़ुरान शरीफ़ जी तालीम ॾियूं। दुनिया जी बका भी न में अथव जेसी ताईं हिन धरतीअ ते क़ुरान शरीफ़ आहे क़यामत न ईंदी। मालूम थियो त अञा क़यामत परे आहे। छो जो हिन जे पढ़ण ऐं पढ़ाइण वारा मौजूद आहिनि ऐं इन जे ई सदके असांजो मुल्क पियो हले वेठो जाते सुबह शाम क़ुरान शरीफ़ जी तिलावत थी थिए। मस्जिदियूं मदरसा सुबह जो ॿार अची करे क़ुरान शरीफ़ जी तिलावत कनि था। इन जे सदके असांजो पियो मुल्क हले वेठो। न त असांजा कम कहिड़ा आहिनि धरतीअ ते घुमण जहिड़ा न आहियूं पर हिन जे सदके हे असांजो मुल्क पियो हले वेठो। तंहिंजे करे जाते क़ुरान शरीफ़ जी तिलावत थींदी आहे उते अल्लाह तबारक व तआला उन अज़ाब खे 40 सालनि जे लाइ पोइते करे छॾींदो आहे। दुआ है त अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे तौफ़ीक़ ॾे जो असां पंहिंजे बचड़नि खे बि क़ुरान शरीफ़ तालीम ॾियूं। दुनिया जी बका भी न था ही क़ुरान शरीफ़ जेकॾहिं तव्हां असां पंहिंजे बचड़नि खे क़ुरान शरीफ़ जी तालीम ॾिनीसीं तहां असां हिन धरतीअ ते रहूं या न रहूं अल्लाह तबारक व तआला असांखे सवाब क़ब्र में बि ॾींदो। ये दाइमी ख़ैर अथव। ये छा आहे दाइमी ख़ैर। ख़ैर ॿ क़िस्म आहे। उलमा इकरामन ख़ैर जा 2 क़िस्म लिखिया आहिनि। हिकिड़ो आम ख़ैर ॿियो दाइमी ख़ैर। आम ख़ैर दाइमी ख़ैर में फ़र्क़। आम ख़ैर हुआ जो कई खैर ख़ैरात कई कई मिस्किन के मानी टुकड़ो खाराए यो भी सवाब आ बस हुन खारायो हुनके सवाब मिली वियो। दाइमी ख़ैर चौबा जो करे मानू कम हिकड़ो दफ़ो सवाब हमेशा मिले रोज मिले पियो। वो यो थव जे करे तहां असां पंहिंजी औलाद के क़ुरान शरीफ़ जी तालीम ॾिनीसीं यो दाइमी ख़ैर थव। तहां असां हिन धरतीअ ते रहूं या न रहूं अल्लाह तबारक व तआला असांखे सवाब क़ब्र में बि ॾींदो। कई मस्जिद शरीफ़ ठाराई यो भी दाइमी ख़ैर थव। जेसी ताईं मस्जिद शरीफ़ आहे उन में नमाज थिए थी उनखे सवाब पियो रोज़ मिलंदो। तंहिंजे करे हिकिड़ो नेक शख़्स उन जो गुज़र थियो क़ब्रिस्तान खां पोइ हूअं ई बि हुकुम आहे त जेकॾहिं कंहिं क़ब्रिस्तान खां तव्हांजो गुज़र थिए 2-3 कुल पढ़ी करे उन्हनि खे बख़्शो ऐं पाक ॿुधो अथव त मुआजिरनि जे वस हूंदा आहिनि। वो भी नेक माण्हू हो उनजो गुज़र थियो क़ब्रिस्तान खां अंदर क़ब्रिस्तान में वियो 2-3 कुल पढ़ा नेक मानू हो कुल पढ़ी करे सवाब बख्शे चादर खणी करे मुराकबो करे वेठो अल्लाह उनके सजा कब्रिस्तान वारा देखाया
ॾिसे त समूरा क़ब्रस्तान वारा हेठों का शइ मेड़नि था। हिकिड़ो माण्हू कुर्सीअ ते वेठो आहे, उहो का शइ मेड़े नथो। हिन उन खां पुछो त दा हे समूरा हेठों का शइ मेड़नि था, छा था मेड़नि? तूं कुर्सीअ ते वेठो आहे, तूं कुझु नथो मेड़े। चे आम मुसलमान जेके कुल पढ़ी करे सवाब बख़्शींदा आहिनि नी, हे उहो सवाब था हेठों मेड़नि जे। चे पोइ तूं नथो मेड़े? चे मुंहिंजो पुट हिन क़ुरान जो हाफ़िज़ आहे, दुकान हलाईंदो आहे, सुबुह खां वठी करे शाम ताईं क़ुरान शरीफ़ जो दौर कंदो आहे, उनजो सवाब मूंखे बख़्शींदो आहे, मूंखे ज़रूरत ई कोन्हे जो मां हेठों मेड़ियां। उहो नेक शख़्स उन क़ब्रस्तान खां निकितो, आयो उन ॻोठ में अची करे पुछा कई दादा फिलाणे नाले सां जेको दुकान आहे उहो किथे आहे? चयूं त साईं अॻियां घिटीअ में। आयो उते उन दुकान वारे खे चई दादा तुंहिंजो नालो फिलाणो आहे, जेको तूं इहो पढ़े थो दिलि में, तूं इहो क़ुरान शरीफ़ थो पढ़े? उन चयो त हे ओमियो माण्हू असांजे इलाइक़े जो ई न आहे, हिन खे कीअं ख़बर पई त मुंहिंजो नालो फिलाणो आहे? मां पढ़ां दिलि में थो, हिन खे कीअं ख़बर पई त मां इहो क़ुरान शरीफ़ थो पढ़ां? हिन उनखे चयो त दादा तूं असांजे इलाइक़े जो ई न आहे, अचणु थो हिकु त तूं मुंहिंजो नालो खयो आहे, वरी मां पढ़ां दिलि में थो, तोखे कीअं ख़बर पई त मां क़ुरान शरीफ़ थो पढ़ां? हिन उनखे सॼो किसो ॿुधायो त मुंहिंजो हीअं क़ब्रस्तान खां गुज़र थियो, पोइ मां हीअं कुल पढ़ण जी नीयत सां वियुमि अंदरि, पोइ मां मुराक़बो करे वेठुमि मां, पोइ अल्लाह मूंखे समूरा क़ब्रस्तान वारा ॾेखारिया। ॾिसां त उहो क़ब्रस्तान वारा हेठों का शइ मेड़नि पिया, तुंहिंजो पीउ उते कुर्सीअ ते वेठो, उहो मेड़े न पियो। मां उन खां पुछो त हेॾा समूरा हे छा था मेड़नि, ऐं तूं कुर्सीअ ते वेठो आहीं, तूं नथो मेड़े? चे आम मुसलमान जेके कुल पढ़ी सवाब बख़्शींदा आहिनि नी, हे उहे सवाब था हेठों मेड़नि। चे पोइ तूं नथो मेड़े? चे मुंहिंजो पुट फिलाणे नाले सां दुकान हलाईंदो आहे, सुबुह खां वठी करे शाम ताईं हिन क़ुरान शरीफ़ जी तिलावत कंदो आहे, उनजो सवाब मूंखे बख़्शींदो आहे, मूंखे ज़रूरत ई कोन्हे जो मां हेठों मेड़ियां। पोइ चयुमि त भला इन माण्हूअ जी ज़ियारत कंदो, पोइ मां अॻिते पंहिंजो सफ़र जारी रखां, मां तॾहिं आयो आहियां तुंहिंजे दुकान ते। तंहिंजे करे मां अर्ज़ु कयो, जेकॾहिं तव्हां असां पंहिंजी औलाद खे क़ुरान शरीफ़ जी तालीम ॾिनीसीं, तव्हां असां हिन धरतीअ ते रहूं या न रहूं, अल्लाह तबारक व तआला असांखे सवाब क़ब्र में मिलंदो। असांखे सवाब आहे इरादो पंहिंजी औलाद खे क़ुरान शरीफ़ जी तालीम ॾींदासीं, पाण बि क़ुरान शरीफ़ पढ़ंदासीं, पंहिंजी औलाद खे क़ुरान शरीफ़ पढ़ाईंदासीं। ऐं इहो तहयो कयो त सुबुह जो दुनिया जे कंहिं कमकार खे अॻ में हथु न लाहींदासीं, अॻ में बाद जमात सां नमाज़ पढ़ी हिन क़ुरान शरीफ़ जी ज़ियारत करे दौर करे दुनिया जे कमकार सां पोइ निकिरंदासीं। तंहिंजे करे ईंदो आहे जेकॾहिं सुबुह सां को नमाज़ पढ़ी क़ुरान शरीफ़ जी तिलावत करे दुनिया जे कमकार जे लाइ पोइ थो निकिरे, अल्लाह तबारक व तआला सॼे ॾींहं जा कम हुन जे लाइ आसान करे छॾे। ऐं 5 वक़्त बाद जमात सां नमाज़ बि पढ़ंदासीं। आहे इरादो? ॻाल्हायो नथा? बाद जमात असां 5 वक़्त नमाज़ पढ़ंदासीं, पाण बि पढ़ंदासीं, पंहिंजी औलाद खे बि पढ़ाईंदासीं। औलाद कॾहिं पढ़बी? जॾहिं तव्हां सां पढ़ंदासीं नी। जे तव्हां सां सुम्हिया पिया हुजऊं, उन्हनि ते लठ खणो त बाबा नमाज़ ख़ुदा जो फ़र्ज़ु अथव पढ़ो, उहे चवंदा नी त तव्हां भला माफ़ कराया आहियो छा? तो इंशा अल्लाह पाण बि पढ़ंदासीं, पंहिंजी औलाद खे बि नमाज़ पढ़ाईंदासीं। इमाम अहमद बिन हंबल जे लाइ ईंदो त इमाम अहमद बिन हंबल खे अल्लाह तबारक व तआला जी ज़ियारत थी। अल्लाह जी ज़ियारत हीअं आम ज़ियारत वांगुरु न हूंदी आहे, उहा हूंदी आहे तजल्लियात। इमाम अहमद बिन हंबल खे अल्लाह तबारक व तआला जी ज़ियारत थी 99 दफ़ो। इमाम साहब जी भी दिल में ख्याल आयो त जेकॾहिं हाणे अल्लाह तबारक व तआला जी ज़ियारत थी त मां अल्लाह जे अॻियां अर्ज़ु रखंदुमि त रब दुनिया में कहिड़ी शइ आहे जंहिंजे करण जे करे अल्लाह असां तुंहिंजे वेझा थियूं। कुदरत जो निज़ाम वरी इमाम साहब खे अल्लाह तबारक व तआला जी ज़ियारत थी। इमाम साहब अल्लाह जे अॻियां अर्ज़ु रखंदो त रब दुनिया में कहिड़ी शइ आहे जंहिंजे करण जे करे अल्लाह असां तुंहिंजे वेझा थियूं। इमाम साहब तो चए अल्लाह तबारक व तआला फरमायो दुनिया में मुंहिंजो क़ुरान शरीफ़ अथव, जेको हिन मुंहिंजे क़ुरान खे पढ़ंदो मां अल्लाह जे वेझो उहो थींदो। वरी इमाम साहब तो चए त वरी मां अल्लाह जे अॻियां अर्ज़ु रखियो बिफ़हमिन औ बिला फ़हमिन, साईं जेको समझी पढ़े माना सां अचे त पोइ उहो तुंहिंजे वेझो थींदो, ऐं जंहिंखे माना न अचे ख़ाली लफ़्ज़ अचनि साईं पोइ उहो तुंहिंजे वेझो न थींदो। इमाम साहब तो चए अल्लाह तबारक व तआला फरमायो जेकॾहिं तव्हांखे माना सां नथो अचे पर ख़ाली लफ़्ज़ अचनि था तॾहिं बि मां तव्हां अल्लाह जे वेझा थींदो।
तो जे करे दुनिया में इहा ई शइ अथव अल्लाह तबारक व तआला खे वेझे थियण जे लाइ। पोइ जे करे तव्हां असां हिन क़ुरान शरीफ़ खे सीने में जॻह ॾिनीसीं त असांजी दुनिया बि भली त असांजी आख़िरत बि भली। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जा सहाबा ॾिसो त सही एॾी ताबेदारी, जेको हुकुम थियो जेको कमु कयूं अल्लाह अल्लाह जे रसूल कीअं करे वियो उहो ई कयूं, ईअं न त पंहिंजी का फलायूं। जेकॾहिं हीअं ज़मीन ते विखां रखियो नी त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन तरफ़ खां हुन तरफ़ ताईं केतिरियूं विखां रखियूं, असांखे ओतिरियूं विखां रखियूं। एॾी ताबेदारी, हर कम में रसूल जी ताबेदारी। हज़रत उस्मान साईं जे लाइ ईंदो आहे, मथां ई ज़मीन ते वेही करे वुज़ू करे पियो, विच वुज़ूअ में थोरो मुरकियो। साहबा पुछो त साईं अहिड़ी का ॻाल्हि त कोन थी जो तव्हां विच वुज़ू में मुरकियो। हज़रत उस्मान साईं थो चए त हिन जॻह ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वुज़ू कयो हो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विच वुज़ू में मुरकिया, मां उस्मान बि इन जे करे मुरकियुमि, तव्हां त रसूल जी सुन्नत अदा थी। एॾी ताबेदारी। हिकिड़े दफ़े रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद में बीही करे ख़ुतबो ॾियनि पिया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान कयो माण्हुनि खे, जीअं चओ बाबा वेही रहो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान कयो त वेही रहो। हिकिड़ो सहाबी अचे पियो, वञो मस्जिद में पुॻो न हो, मस्जिद को अञा ॿाहिरि ई हुयो। रसूल जो आवाज़ उन सहाबी जे कन ते पहुतो, उहो उते मिटीअ ते वेही रहियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं पंहिंजो बयान पूरो कयो, उन खां पोइ साहबी मिलियो, उनखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तूं एॾे ई वेही रहे, चई साईं तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम जो थियो। चदा मां त हिननि खे हुम, चई साईं तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आवाज़ असांजे कननि ते पहुचे ऐं असां अञा विख गे रखूं। त जे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आवाज़ असांजे कननि ते पहुतो, असां उते वेही रहियासीं। एॾी ताबेदारी, जेको कमु कयूं अल्लाह अल्लाह जो रसूल राज़ी थिए, बस ईअं न त का पंहिंजी फलायूं। हिकिड़े दफ़े रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुझु सहाबी लिखंदा त 313 थोरा होॾो लश्कर हो काफ़रनि जो, जंग ते वञनि पिया, अॻिते हलिया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां राय वरिती त ॾियो ख़बर, थोरा हूं होॾो हज़ारनि जो लश्कर आहे, जेकॾहिं तव्हां चओ त घर मोटी हली करे संभरी पोइ हलूं जंग ते। साहबा चयो त हे पैगंबर, जंग अञा परे आहे, जेकॾहिं हिते समुंड हुजे ऐं तूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे हुकुम करे त हिन में टपो हुजो, त ईअं न चवंदासीं त ॼऊं या न ॼऊं, चवंदासीं त अल्लाह अल्लाह जे रसूल जो हुकुम आहे, असांखे करिणो आहे। ऐं पैगंबर, जाते तव्हांजो पघर वहंदो असां साहबा जो उते खून वहंदो। इहे माण्हू एतिरी ताबेदारी, अल्लाह अल्लाह जे रसूल जी एतिरी ताबेदारी, बस अल्लाह अल्लाह जे रसूल जो हुकुम थियो, असांखे उहा शइ करणी आहे। पोइ जॾहिं एॾी ताबेदारी, एॾी उन्हनि जी फर्मा बरदारी उन्हनि माण्हुनि कई, पोइ अल्लाह तबारक व तआला जा मर्तबा ऐं मक़ाम छा कया। हज़रत बिलाल मके जे घिटनि में घुमे पियो, जुतीअ जो खड़काट अर्श ते। रसूल सां मोहबत वरी साहबा जी एतिरी जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जुदाईअ खां पोइ उहे होश न रहिया। हज़रत उमर जहिड़ो माण्हू तरार मियाण मां कढी बीह रहियो ॿार, जेकॾहिं कंहिं माण्हू ईअं चयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जो जान छॾे विया आहिनि, त मां हिन तरार सां हुननि जी मुंडी लाहींदी। हज़रत बिलाल जहिड़ो माण्हू मके में न रही सघियो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जुदाई खां पोइ कॾहिं हुन घिटी में बीहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हेॾो ईंदा मथां अचनि। साहबा अर्ज़ु कनि त साईं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जो जान छॾे विया, वरी ॿी घिटी ॾों बीहे त कॾहिं हेॾो ईंदा मथां हेॾो अचनि। वरी साहबा चवनि त बिलाल, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जे जान खां बुरको मटे विया। वरी मस्जिद नबवी में जंहिं जगह ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेंदा हुआ, वरी उते अची करे हज़रत बिलाल वेहे त हिते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेंदा हुआ, मथां अचनि। साहबा अर्ज़ु कनि त बिलाल, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया जो जान छॾे विया। आख़िर हज़रत बिलाल मदीने में रही न सघियो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ को इजाज़त वताईं शाम हलियो वियो। लिखंदा त कुझु ॾींहंनि खां पोइ हज़रत बिलाल सुम्हियो पियो हो, निंड पियो हो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत थी। जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत थी, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत बिलाल खे चयो त बिलाल, मदीनो छॾे करे यकी हलियो आयो आहियां। लिखनि था त जॾहिं हज़रत बिलाल खे जाग थी आहे, डोड़ींदो अची करे मदीने शरीफ़ में पहुतो।
ॿाहिरों रोज़े रसूल ते अची करे हाज़िरी भरे उन खां पोइ मस्जिद नबवी में आयो। जॾहिं मस्जिद नबवी में आयो साहब अर्ज़ कयो त बिलाल तू रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में आज़ान ॾींदे बिलाल असांखे आज़ान त ॿुधाए। हज़रत बिलाल तो चए त मां आज़ान न ॾेई सघंदुसि। आख़िर घणे इसरार खां पोइ हज़रत बिलाल आज़ान ॾियणु शुरू कयो। जॾहिं हज़रत बिलाल मस्जिद नबवी में अल्लाहु अकबर जा लफ़्ज़ चया ॼण मदीने शरीफ़ में ज़िलज़िलो बर्पा थी वियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़मानो मोटी आयो। माण्हू डोड़ींदा अची करे मस्जिद नबवी में पहुता अची करे। जॾहिं हज़रत बिलाल अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह जा लफ़्ज़ चया बेहोश थी करे किरी पियो। इहे माण्हू रसूल सां उन्हनि माण्हुनि जी एतिरी मोहबत हुई। हिकिड़े ॾींहुं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिंगी कढाई उन में कुझु खून निकितो। हिकिड़े साहबी खे चई त हे खून आहे, हे खणी करे काथे पासीरो हार वञी करे उन उहो खून त खयों। चई त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो खून मां धरती ते हरियां। ख़ुदा ना ख़ास्ता इन जे मथां कंहिं साहबी जी लत ते पोइ असांजे लाइ बचो छा। उहो उन खून पी छॾियो। मोटी आयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछो त दा हारे आहीं? चई साईं हारे त न आयो आहियां, त वांदा आहियो आहियां साईं। इहे माण्हू आहे। एतिरी उन्हनि माण्हुनि जी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहबत हुई। दुआ है अल्लाह तबारक व तआला तहां असांखे बि उन्हनि जे नक्शे क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग रब्बना तक़ब्बल मिन्ना रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। मुंहिंजा रब साईं जेके ते दुआ में शरीक हो तो असां समूरनि जे हाल जे मथां रहम फरमा। कमी कोताही मुंहिंजा रब साईं तूं माफ़ फरमा। असां गुनाहगार हूं तो गफ़ूर रहीम। तू असांजे हाल जे मथां रहम फरमा। या अल्लाह जेके बीमार आहिनि शफ़ा कामिला आजला दाइमा मुस्तमरा अता फरमा। बे औलादनि नेक साले औलाद अता फरमा। बेनमाज़ी मुंहिंजा रबनि खे नमाज़ी फरमा। या अल्लाह जेके असां समूरनि जा वॾड़ा दुनिया जो जहान छॾे विया आहिनि मुंहिंजा रब उनजे क़ब्रनि जे मथां किरोड़िया रहमत नाज़िल फरमा। उनजे दर्जात खे बुलंद फरमा। या अल्लाह उन्हनि जे वारसनि खे सब्र जमील जी तौफ़ीक़ अता फरमा। या अल्लाह इन मस्जिद खे मदरसे खे क़यामत ताईं आबाद फरमा। या अल्लाह जेके इन मस्जिद मदरसे जी ख़िदमत करे रहिया आहिनि मुंहिंजा रब उनजे मुंझल मसइलनि खे आसानी सां उन्हनि जे मामलनि में तूं उन्हनि जी ग़ैबी मदद फरमा। तूं गफ़ूर रहीम आहे। तोखां सवाइ वाह कोन्हे। तूं पंहिंजो फज़ल ऐं बाज फरमा। ज़ालिमनि जे ज़ुल्म खां बचाए हासिदनि जे हसद खां बचाए। अल्लाहुम्मा अहदिना फ़ीमन हदैत व आफ़िना फ़ीमन आफ़ैत व तवल्लना फ़ीमन तवल्लैत व बारिक लना फ़ीमा आतैत इन्नका तक़ज़ी वला युक़ज़ा अलैक तबारक रब्बना व तआलैत या ज़ल जलाल वल इकराम। अल्लाहुम्मा फ़ातिरस समावात वल अर्ज़ अंत वलियुना दुनिया वल आखिरा तवफ़्फ़ना मुस्लिमन व अलहिक़ना बिस्सालिहीन। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। या अरहमर राहिमीन। या अरहमर राहिमीन। या अहकमुल हाकिमीन।
तू असांजे हाल जे मथां रहम, असां गुनाहगार आहियूं, तू गफूर रहीम, तोखों सवाबा तू पंहिंजे इस्म आज़म जे सूर जे सदके असांजे हाल जे मथां रहम। या अल्लाह असांजे नाथड़नि खे खाली न मोट। सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ी मुहम्मद व आलिहि व असहाबिहि अजमईन बिरहमतिक।